अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़्दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बी यस्सिर वला तुअस्सिर व तम्मिम बिल खैर आमीन या रब्बल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह असीं अभी ग्रामर में फ़ेल माज़ी ॾिसी रहिया हुआसीं। फ़ेल माज़ी में असां ॾिठो त उन जा पूरी हिकिड़ी गिरदान मुख़्तलिफ़ सीग़ा आहिनि टोटल ऐं उहे तमामु सीग़ा ज़माइर जे हिसाब सां आहिनि। जेको जीअं असां ज़माइर में ॾिठा हुआ त ग़ाइब जा अलॻि ज़माइर हुआ ऐं मुख़ातिब जा अलॻि हुआ ऐं मुतकल्लिम जा अलॻि हुआ। अहिड़े हिसाब सां ही बि सीग़ा टोटल ग़ाइब जे लाइ अलॻि आहिनि, मुख़ातिब जे लाइ अलॻि आहिनि, मुतकल्लिम जे लाइ अलॻि आहिनि, मुज़क्कर जे लाइ अलॻि आहिनि, मुअन्नस जे लाइ अलॻि आहिनि। टोटल ज़माइर जे मुताबिक़ मुख़्तलिफ़ सीग़ा हुआ फ़ेल माज़ी में। ऐं उन खां पोइ असां ॾिठो त उन्हनि खे असीं जुमिले में कीअं था इस्तेमालु करियूं, फ़ेल माज़ी जो जुमिले में कीअं थो इस्तेमालु थिए। असांखे ख़बर आहे जुमिला असां सीग़ा मुख़्तलिफ़ कहिड़ा हुआ, फ़अल, फ़अला, फ़अलू, फ़अलत, फ़अलता, फ़अलन, फ़अलत, फ़अलतुमा, फ़अलतुम, फ़अलती, फ़अलतुमा, फ़अलतुन्न, फ़अलतु, फ़अलना, फ़अलना। ठीक है, अहिड़े हिसाब सां यको वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू अब्दुल लतीफ़ कुरैशी अला। त असां ही मुख़्तलिफ़ फ़ेल माज़ी जा मुख़्तलिफ़ सीग़ा ॾिठा ऐं तमामु ज़माइर जे मुताबिक़ आहिनि। जीअं मिसाल फ़अल आहे त इन जी ज़माइर जा कहिड़ा ज़मीर खे छा थींदी हुआ। असां ज़माइर जा मुख़्तलिफ़ सीग़ा ॾिठा त ही उन में ग़ाइब जा सीग़ा हुआ, हाज़िर जा सीग़ा हुआ, मुतकल्लिम जा सीग़ा हुआ। त फ़ेल माज़ी जा जेके बि सीग़ा आहिनि उन्हनि में बि अहिड़े हिसाब सां ग़ाइब ऐं हाज़िर मुतकल्लिम जा मुख़्तलिफ़ सीग़ा। उन खां पोइ असीं ॾिसंदासीं त जुमिला फ़ेलिया छा आहे। असां ॾिठो जुमिला फ़ेलिया असां ॾिठो हो त जुमिला इस्मिया में घटि में घटि ॿ अहिड़ियूं शयूं हुयूं जेके जुमिला इस्मिया में हुजण लाज़मी आहिनि, मुब्तदा ऐं ख़बर। ठीकु आहे, जुमिला फ़ेलिया में बि ॿ ई शयूं आहिनि जेके घटि में घटि उहे हुजण लाज़मी आहिनि। हिकिड़ो फ़ेल, हिकिड़ो फ़ाइल। कमु हिकिड़ो त कमु हुजे, ॿियो हुन कम खे करण वारो हुजे। ऐं जेके बि फ़ेल जेके असां पढ़िया, जेके बि गिरदान पूरी असां पढ़ी मुख़्तलिफ़ सीग़ा हुआ, उहे पंहिंजे हिसाब सां मुकमल हिकु जुमिला आहिनि। मिसाल तौरु असीं चऊं था कतब, ठीकु आहे, कतब पहिरियों सीग़ो आहे, ग़ाइब जो वाहिद जो पहिरियों सीग़ो आहे मुज़क्कर। त हिन में ही त फ़ेल आहे, हिकिड़ो त कमु हिन में थियण जो मफ़हूम आहे लिखण जो। हुन माज़ी में हुन लिखियो, हुन हिकु मुज़क्कर लिखियो। हाणे हिन में फ़ाइल केरु आहे, हुन। ही फ़ाइल आहे, ही कमु आहे, फ़ेल आहे, ठीकु आहे। हाणे फ़ाइल ही हिन में अॻु ई मौजूदु आहे, ही हिन में पोशीदा आहे। जीअं असां चयो पिए त जेके बि आहिनि ज़माइर जे मुताबिक़ आहिनि। हाणे जेके बि ज़माइर हुन में मौजूदु आहिनि, ज़माइर जे मुताबिक़ जेको सीग़ो आहे उहो हुनजो फ़ाइल थींदो। ठीकु आहे, त इन खे असीं चवंदा आहियूं इहो फ़ाइल हिन में पोशीदा आहे। त फ़ाइल बि ॿिनि क़िस्म जा थींदा आहिनि, हिकिड़ो हूंदो आहे पोशीदा, जेको उन सीग़े में अंदरि हूंदो आहे। उन सीग़े में जेका ज़मीर उन में पाइजंदी आहे, उहो ज़मीर ई उनजो फ़ाइल हूंदो आहे। ठीकु आहे, जेकॾहिं या त उहो हूंदो आहे या वरी अॻियां वरी हुन में ज़ाहिरी तौर ते फ़ाइल ॾिनल हूंदो आहे, उहो वरी ज़ाहिर। हिकिड़ो ज़ाहिर हूंदो आहे, हिकिड़ो पोशीदा। मिसाल असीं चवंदा कतब हामिदुन। हाणे हामिदुन ज़ाहिरी तौर ते असांखे नज़र पियो अचे बाबा ही आहे हामिदुन फ़ाइल आहे, त हामिद लिखियो। हामिदुन कोन हूंदो त सिर्फ़ु कतब हूंदो, असीं चवंदासीं हुन लिखियो। हिते असीं जेका उन में अंदरि मौजूदु आहे पोशूदा ज़मीर आहे, असीं उन खे खणंदासीं। ठीकु आहे, फ़ाइल बि ॿिनि क़िस्मनि जा थींदा आहिनि। ऐं फ़ाइल हमेशह रफ़ा में हूंदो आहे, इहा शइ असांखे यादि रखणी आहे। फ़ाइल हमेशह रफ़ा में हूंदो आहे। उन खां पोइ जुमिले में ही जेके ॿ लाज़मी हुजनि, हिननि खां घटि में घटि ही शयूं लाज़मी हुजनि। हिननि खां सवाइ जुमिलो फ़ेल ऐं फ़ेल में हुई को सिर्फ़ु फ़ेल हूंदा, हुन में फ़ाइल वाॻई मौजूदु हूंदी आहे। टी शइ छा हूंदी आहे जेका जुमिला फ़ेलिया में इस्तेमालु थींदी आहे, उहो हूंदो आहे मफ़ूल। जुमिला फ़ेलिया में जेका टी शइ इस्तेमालु थींदी आहे उहा मफ़ूल बि इस्तेमालु थींदो आहे। मिसाल तौरु असीं चऊं था हामिद महमूद खे मारियो, सही आहे।
हामिद मारियो, उन हामिद फाइल थी वियो, कंहिंखे मारियो? महमूद खे, महमूद मफ़ूल थी वियो। ज़रब हामिदुन महमूदन, ठीकु आहे। ज़रब फ़ेल थी वियो, हिन फ़ेल जो फाइल महमूद इन जो मफ़ूल थी वियो। मफ़ूल हमेशा, ठीकु आहे, जेके इहो मफ़ूल जो क़ाइदो आहे, मफ़ूल हमेशा नसब जी हालत में हूंदो। अहिड़े हिसाब सां असां मुख़्तलिफ़ इन जा ॾिठा त जेको बि मिसाल असां एग्ज़ाम्पल खणूं, कतब कतब हामिदुन मकतूबन दासीं, मकतूबन ख़त खे बि चइबो आहे। हामिद लिखियो, छा थियो? ख़त खे लिखियो। त हिते मकतूबन या रिसालनि बि चइबो आहे ख़त खे, मुख़्तलिफ़ आहिनि। अहिड़े हिसाब सां असीं चऊं था क़ुरान में जेको इस्तेमालु थियो आहे, क़तल सूरतुल बक़रा में इस्तेमालु आहे, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जो किस्सो आहे, आयत आहे त क़तल दाऊद जालूत, बिल्कुलु। हाणे दाऊद फाइल आहे, बिल्कुलु तव्हां सही ॿुधायो, जालूत दाऊद हिन में केरु आहे? क़तल करण वारो आहे। जालूत मफ़ूल, बिल्कुलु तव्हां सही ॿुधायो, माशाअल्लाह। मतिलबु हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जालूत खे मारियो। हाणे तव्हां ॾिसो हिन में केॾो, हाणे मिसाल केॾी महिल सिर्फ़ु हाणे ज़ेर ज़बर जो केॾो फ़र्क़ु, मिसाल तौर ज़ेर ज़बर जे ई चकर सां के पूरत जो मतिलबु ग़लति थी सघे थो। त इन्हनि शयुनि जो ख़ासि ख़्यालु रखिणो आहे। फाइल खे असांखे सुञाणणो आहे, त इन जॾहिं बि फेल मिलंदो असीं डायरेक्ट असीं ॾिसंदासीं अपने किसी खे फाइल खे ॻोल्हणु शुरू कंदा आहियूं, वञो फाइल छा आहे। फाइल अॻियां मौजूदु कोन्हे त असीं उन जे अंदरि पोशीदा जेको आहे असीं उनखे वठंदासीं, अॻियां मौजूदु आहे त असीं उनखे खणंदासीं, वरी ॾिसंदासीं मफ़ूल जे आहे त वरी उहो असीं ॾिसंदासीं, जुमिले खे असीं अहिड़े हिसाब सां मुख़्तलिफ़ ॾिसंदासीं। अहिड़े हिसाब सां क़ुरान में सजदल मलाइकतु, सजदल फ़ेल ऐं मलाइकतु फ़ाइल, मलाइकनि सजदो कयो, ठीकु आहे। अहिड़े हिसाब सां असां क़ुरान में जेका आहे सूरतुल अलक़ जी जेका आयत आहे, ख़लक़ल इंसान मिन अलक़, हिन में ॿुधायो हिन में फाइल कहिड़ो आहे? हिन आयत में ख़लक़ल इंसान मिन अलक़, बिल्कुलु माशाअल्लाह, हिन में पोशीदा आहे, बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही ॿुधायो। ऐं हिन में फाइल पोशीदा आहे। हाणे उहो पोशीदा वरी असीं कीअं ॻोल्हींदासीं? असीं ॾिसंदासीं त सीगो कहिड़ो आहे, ही फेल जो सीगो कहिड़ो आहे। ही आहे ख़लक़, पहिरियों पहिरियों सीगो आहे फ़आल वारो। त पहिरें पहिरें सीगे में कहिड़ी ज़मीर पोशीदा हूंदी आहे? बिल्कुलु मफ़ूल, मफ़ूल बिल्कुलु इंसान आहे। ऐं पहिरें पहिरें सीगे में असां ॾिठो ख़लक़ पहिरियों सीगो, हिन में मफ़ूल जेका पोशीदा हुआ हूंदो आहे, ठीकु आहे। असीं चवंदासीं हुआ जेको ज़मीर आहे हुन में पोशीदा आहे, इंसान मफ़ूल आहे, मिन अलक़ हिन फेल फाइल मफ़ूल, सॉरी हिनखे चइबो आहे मुतलिक, ही फेल ही फाइल ही हिनखे चइबो आहे मुतलिक। जेको बि मिसाल जार मजरूर सां अचे थो असीं हुनखे मुतलिक करे, ऐं हिन जो तर्जुमो छा ईंदो? ख़लक़ल इंसान, हुन ठाहियो, सही आहे। फाइल फाइल छा ज़मीर आहे, पोशीदा आहे।
हुन पैदा कयो, कंहिंखे पैदा कयो? इंसान मिन अलक, सही आहे, ॼमियल रत सां, ॼमियल रत मां, या जेको मिसाल तौर असीं चऊं था खून जे लोथड़े सां मुख़्तलिफ़। त हाणे अहिड़े हिसाब सां असीं सॼो हिन जुमिले जी मुख़्तलिफ़, हिनखे चइबो आहे जुमिले जी एनालाइज़। जॾहिं हाणे क़ुर में असीं ॾिसूं, जी बिल्कुलु बिल्कुलु, हुन ठाहियो इंसान खे रत मां, बिल्कुलु तव्हां सही ॿुधायो माशाल्लाह, रत मां या ॼमियल रत मां या लोथड़े मां। त हीअ असां पूरे जुमिले जी एनालाइज़ करे छॾी, हिन में छा छा आहिनि, फेल फाइल मफ़ूल। त अहिड़े हिसाब सां असीं क़ुर में हर आयत में मतिलबु फेल फाइल से जो क़ुर भरियल आहे। असीं जॾहिं फेल ॾिसंदासीं असीं हुन में ॾिसंदासीं फाइल कहिड़ो आहे, हिन में असीं फाइल खे ॻोल्हणु शुरू कंदासीं, ठीकु आहे। अहिड़े हिसाब सां सदक़ अल्लाहुल अज़ीम असीं चवंदा आहियूं जॾहिं क़ुर पढ़ंदा आहियूं। त सदक़ मतिलबु सच चवणु, सच सदक़ मतिलबु हुन सच अल्लाह, सदक़ अल्लाह मतिलबु अल्लाह साईं सच चयो, सही आहे, अल्लाह साईं। अहिड़े हिसाब सां ज़रब अल्लाहु मसलन, या असीं चऊं ख़तम अल्लाहु अला कुल्लि, ख़तम फेल, अल्लाह फाइल आहे, मतिलबु अल्लाह साईं मोहर लॻाए छॾी, ख़तम ख़तम हणी छॾियो, मोहर लॻाए छॾी अला क़ुलूबिहिम, हुननि जे दिलनि ते। हाणे मुख़्तलिफ़ असां ॾिठो फेल ऐं फाइल, अहिड़े हिसाब सां मफ़ूल मफ़ूल जो बि असां मुख़्तलिफ़ ॾिठा। हिकिड़ी ही आख़िरी आयत असीं थोरा ॾिसी छॾियूं जंहिंमें मफ़ूल जो, ज़रब अल्लाहु मसलन, ठीक, सूरह इब्राहिम में आयो आहे। त अल्लाह साईं मिसालूं ॾिनियूं, अल्लाह साईं कंहिं ॾिनियूं, छा ॾिनियूं? मिसाल, फाइल मफ़ूल फेल। ज़रब अहिड़ो फेल जंहिंजी मुख़्तलिफ़ मानाऊं ईंदियूं आहिनि। कॾहिं ईंदो आहे मारण जे, कॾहिं ॾियण का मिसाल ॾियण जे लाइ बि, या कॾहिं लिखण जे लाइ को हुकुम फर्ज़ करण जे लाइ ज़रब ईंदो आहे, मुख़्तलिफ़ मानाऊं ईंदियूं आहिनि हिकिड़े हिकिड़े फेल जूं। उन खां पोइ असां ॾिठो त कंहिं बि फेल में जॾहिं असीं हिन में नफ़ी पैदा कंदासीं, फेल जुमिला फेलिया में माज़ी वारे में, त उन में असीं खणी छॾंदासीं, ठीकु आहे। हा कहिड़ो बि मां ज़रब के बि असां जुमिला खे हुन में शुरू में मां हणी छॾंदासीं, नफ़ी जो मफ़हूम अची वेंदो, मां महमूदन, हामिद महमूद खे कोन मारियो, ठीकु आहे। त असीं मां हणी छॾी, त इहो थी वेंदो नफ़ी जो। उन खां पोइ जॾहिं बि कंहिं बि जुमिला फेलिया में असांखे ताक़ीद पैदा करणी हूंदी आहे, त असीं हुन में शुरू में फेल माज़ी वारे में असीं हणी छॾंदासीं, क़द लॻंदो आहे, या वरी अञा बि वधीक ताक़ीद पैदा करणु, ताक़ीद में वधीक ज़ोर पैदा करणु। हाणे क़ुर में तमामु आयतूं आहिनि, मिसाल तौरु क़ुर में असीं छा ॾिसंदा आहियूं, लक़द जे असां ॾिठो कल्ह, लक़द ख़लक़नल इंसान फी अहसनि तक़वीम। मूंखे ॿुधायो हिन में फाइल कहिड़ो आहे ऐं मफ़ूल कहिड़ो आहे? फाइल पोशीदा, ऐं पोशीदा में कहिड़ी ज़मीर पोशीदा आहे? ख़लक़ आहे, इहा जेका हिन में पोशीदा आहे, सीगे जे हिसाब सां तव्हां हिनखे काउंट कंदमि, तव्हांखे ज़हन में अची वेंदो। अना न न, ख़लक़ अना वाहिद वारी आहे, ख़लक़ तू, ख़लक़ ना। त हिन में कहिड़ी थींदी? मुतकल्लिम वारा कहिड़ा हुआ? ख़लक़तू, ख़लक़ना, इहे आख़िरी टे सीगा हुआ, ऐं आख़िरी टे ज़मीरूं छा हुयूं? नहनु, नहनु। त हिन जी जेका ज़मीर पोशीदा उहा नहनु आहे।
अना वाहिद वारो सीगो आहे, ही जमा वारो सीगो आहे, ख़लक़ना, ख़लक़तू, ख़लक़ना, ख़लक़ना, ठीकु आहे। त ज़मीर बि जमा वारी ईंदी नहनु। जी बिल्कुलु। नहनु फ़ाइल सान मफ़ूल आहे, ठीकु आहे। ऐं ताकीद जे लाइ आयो आहे ज़ोरदार ताकीद, यकीनन बेसां इंसान फी अहसन तक़वीम, ही वरी मुतल्लिक़ थी वियो। फी अहसन तक़वीम मतलब फी मतलब में अहसन बेहतरीन सूरत में, बेहतरीन ढांचे में, ठीकु आहे। अहिड़े हिसाब सां असीं चवंदा आहियूं पहिरीं पहिरीं असीं सभिनी खां पहिरीं जेका आयत ॾिठी हुई पहिरें ॾींहुं, वलक़द यस्सरनल क़ुरआन, हाणे हिन में यकीनन यस्सर, यस्सर मतलब आसान करणु, यस्सरना इन में नहनु वारी ज़मीर आहे। यकीनन असां आसान कयो छाखे, कंहिंखे आसान कयो, क़ुरान खे। ही फेल फाइल थी वियो, यस्सर फेल थी वियो, ना फाइल, अहिड़े हिसाब सां क़ुरान मफ़ूल। त असां ताकीद वारो बि ॾिसी छॾियो ऐं लक़द लॻियो त यकीनन ज़ोरदार ताकीद आहे, मतलब यकीनन असां क़ुरान खे तमामु आसान पैदा कयो आहे, असां तमामु आसान ठाहियो आहे, सही आहे। आसान कयो आहे, पैदा कोन थींदो इहो मादरत, आसान कयो आहे। त हाणे हीअ असां मुख़्तलिफ़ शकुलूं ॾिठियूं, ठीकु आहे। फेल फाइल ऐं मफ़ूल, ऐं अहिड़े हिसाब सां मुरकिबात बि इस्तेमालु थींदा आहिनि, जुमला फेलिया में मुरकिबात बि इस्तेमालु थींदा आहिनि। मिसाल तौरु असीं को बि मुरकिब तौसीफ़ी था ॾिसूं, असीं चऊं था तलबल उस्तादु सालिहु, तलबल उस्तादु सालिहु वलदन सालिहन। ठीक है, मतलब उस्ताद तौसीफ़ी आहे, मतलब नेक उस्ताद। ऐं हिननि ॿिन्ही ते पेश आहे मुरकिबी तौसीफ़ी, त ॾिसो हुयूं मुरकिब तौसीफ़ असांखे ख़बर आहे मौसूफ़ सिफ़त जे मुताबिक़ हूंदो आहे, त ॿिन्ही त ॿई पेश वारा आहिनि। त नेक उस्ताद इहो फ़ाइल थी वियो, नेक उस्ताद तलब कयो, कंहिंखे तलब कयो, घुरायो, वलदन सालिहन, नेक शागिर्द खे, वलदन सालिहन, ही बि मुरकिब तौसीफ़ी आहे। अहिड़े हिसाब सां असीं चऊं था मुरकिब इज़ाफ़ी बि फ़ाइल बि ईंदो आहे, मफ़ूल बि अची सघे थो। असीं चऊं था ज़रब वलदुल मुदर्रिसी, वलदुल मुदर्रिसी वलदल हारती, हारती चइबो आहे पाड़े खे, पाड़ो मोहल्ले, सही आहे। वलदुल मुदर्रिसी मतलब मदरसती, सॉरी, या मुदर्रिसी थी सघे थो, मतलब मुदर्रिस जे छोकिरे, ज़रब मारियो, कंहिं मारियो, फाइल कहिड़ा, वलदुल मुदर्रिसी, मुदर्रिस जे छोकिरे मारियो, कंहिंखे मारियो, वलदुल हारती, ठीकु आहे। वलदुल हारती पाड़े जे छोकिरे खे, मतलब उस्ताद जे मुदरिस जे छोकिरे पाड़े जे छोकिरे खे मारियो। हाणे हिन में असीं फाइल ऐं मफ़ूल खे कीअं सुञाणंदासीं? जेको मुज़ाफ़ हिन में असीं मुरकिब इज़ाफ़ी में असीं मुज़ाफ़ जी हालत खे ॾिसंदासीं। मुज़ाफ़ रफ़ा में आहे त असीं चवंदासीं ही मुरकिब इज़ाफ़ी फ़ाइल आहे। मुज़ाफ़ में आहे, ठीकु आहे, मुज़ाफ़ मफ़ूली हालत में आहे त असीं चवंदासीं ही मुरकिब इज़ाफ़ी छा आहे, मफ़ूल आहे। असीं मुज़ाफ़ जी हालत मां सुञाणंदासीं न हिते फ़ाइल आहे या मफ़ूल आहे, ठीकु आहे। मुज़ाफ़ इले त हमेशह मजरूर हूंदो आहे। ॻाल्हि सम्झ में अचे? मतलब मुदरिस जे छोकिरे पाड़े जे छोकिरे खे मारियो, या असीं चऊं वलदुल मदरसती, मदरसे जे छोकिरे, वलदल हारती पाड़े जे छोकिरे खे मारियो। अहिड़े हिसाब सां मुख़्तलिफ़ असीं मुरकबात इस्तेमालु करे सघूं था। ॿी वरी हिकिड़ी अहम शइ जेका आहे उहा आहे जुमला फेलिया में जेको असीं मफ़ूल ठाहींदा आहियूं, मफ़ूल जी जॻह ते वरी जीअं असां फ़ाइल ॾिठो, फ़ाइल में बि इस्म ज़ाहिर बि ईंदो आहे ऐं उन जी जॻह ज़मीर बि हूंदो आहे, पोशीदा ज़मीर हूंदी आहे। हिसाब सां मफ़ूल में बि ज़मीर ईंदी आहे, कॾहिं कॾहिं ज़मीर बि ईंदी आहे।
मिसाल तौर असीं चऊं था ज़रबहू, ठीकु आहे। ज़रब मतिलबु हिकु मुज़किर मारियो। असांजा हिन में जेके ज़माइर लॻंदियूं आहिनि उहे सभु जेके मुतसिल जेके हूंदियूं आहिनि, मुतसिल हूंदियूं आहिनि उहे हमेशह नसब या जर में ई हूंदियूं आहिनि, ठीकु आहे। ऐं जॾहिं बि असीं मफ़ूल कंदा, असांखे ख़बर आहे मफ़ूल हमेशह नसब जी हालत में हूंदा, त हिते ज़माइर बि असीं कहिड़ियूं हणंदासीं, मनसूब वारियूं ज़माइर हणंदासीं, जेके नसब वारियूं। ज़रब हुन मुज़किर मारियो, कंहिंखे मारियो, हुनखे, हुनखे मारियो, ठीकु आहे। हाणे हिन में ज़रब फेल ज़रब ज़रबा फेल फाइल हो, फाइल हींअर ई मफ़ूल थी वियो। जेके बि मुतसिल ज़माइर आहिनि उहे मफ़ूल थी रहियो आहे, छो त उहे ई नसब में हूंदियूं आहिनि। मफ़ूल नसब में हूंदा त असीं नसब वारियूं ज़माइर हणंदासीं, ठीकु आहे। मिसाल तौर असीं चऊं था ज़रबक, हाणे हिन में जेके बि ज़माइर आहिनि असीं सभु हणी सघूं था, ज़रबहा, कतबहा, ठीकु आहे, ज़हबहा, न ज़हब, ठीकु, कतब, अहिड़े हिसाब सां मुख़्तलिफ़। ऐं जॾहिं इहे ज़माइर लॻंदियूं आहिनि उन में रुॻो हिकिड़ी शइ असांखे ख़्यालु रखणी आहे। मिसाल तौर असां चऊं, हाणे हिन में मुतकल्लिम जो जॾहिं इस्तेमालु थींदो आहे न, ज़रबन, मुतकल्लिम जो छा आहे, मुतकल्लिम जो ज़माइर कहिड़ियूं हुयूं मुतसिल में, हुयूं या ऐं ना, जेके मुतसिल में। मुनफसिल में त अना नहनु नहनु ज़मीर हुयूं, मुतसिल में हुयूं या ना, ठीकु आहे, जेके नसब में ऐं जर में जेके हुयूं। जीअं असां चयो ली मुंहिंजे लाइ, लाना असांजे लाइ, अहिड़े हिसाब सां मुख़्तलिफ़ अहिड़े हिसाब सां ॾिठा हुआ। या किताबी मुंहिंजी किताब, उन में असीं मुतकल्लिम वारियूं ज़माइर बि हयूं, मुरकिब इज़ाफ़े में। हाणे हिते जॾहिं असीं मफ़ूल जी जॻह ते असीं मुतकल्लिम वारी ज़मीर हणंदासीं, मिसाल तौर ज़रबनी, मूंखे मारियो, हुन मूंखे मारियो, हुन हिकु मुज़किर ज़रबी कोन थींदो। हिन में वरी जॾहिं मुतकल्लिम में या वारी जॾहिं ज़मीर लॻंदी त उन में नून अची वेंदो विच में, थींदो नी, हुन हिकु मुज़किर मूंखे मारियो, ठीकु आहे। असीं चऊं था मदद, नसर, मदद करण खे चइबो आहे नसर, असीं सिंधी में चवंदा आहियूं नुसरत, अलाह जी नुसरत, उहो हिन मां ई निकितल आहे। नसर, हुन हिकु मुज़किर मदद कई, मुंहिंजी कई, असीं नस मनसूब जेका आहे ज़मीर उहा हुन में हणी छॾंदासीं त नसरनी, हुन हिकु मुज़किर मुंहिंजी मदद कई। हाणे ज़रब फेल आहे, उहे पोशीदा ज़मीर आहे, या ठीकु आहे। ज़रबक, ज़रबहू, सही आहे। नसर, नसरहुमा, नसरहुम, नसरनी, नसरनुमा, नसर हुन, नसरत, नसर मुख़्तलिफ़, नसरत, नसरतुमा, नसरतुम, मिसाल नसर। ऐं अहिड़े हिसाब सां जॾहिं हिकिड़ो त या वारे मुतकल्लिम में असांखे ख़्यालु रखिणो पवंदो, ॿियो नसरतुमू, नसरू, नसर, मिसाल असीं चऊं था नसर, नसरहू, नसर, नसर सां असीं नसर, नसरा, नसरू, नसरत, नसरतुमा, नसरतुन, नसरत, नसरतुमा, नसरतुम, तव्हां सभिनी मुज़किरनि मदद कई। इन में असीं जेकर चऊं तव्हां सभिनी मुज़किरनि हुन जी मदद कई, हिन में फेल छा आहे, नसर तुम, हिन ऐं इन हिसाब सां हिन में पोशीदा फाइल छा आहे, अंतुम, अंत, अंतुमा, अंतुम, तव्हां सभिनी मदद कई, फाइल थी वियो अंतुम, पोशीदा जेको हिन में ज़मीर आहे, कंहिंजी मदद कई, हुन जी मदद कई, हू हुन मफ़ूला करियूं। त हिन खे लिखण जे तरीक़े में असांखे लिखणो पवंदो नसर तुम हू, असीं कोन चवंदासीं, असीं चवंदासीं नसर तुमू, हिन में वरी वाव अची वेंदो। नसर तुमूहू, अहिड़े हिसाब सां ज़रब तुम चवंदो, उन में असीं ज़मीर हणंदासीं, ज़रब तुमूहू, ज़रब तुमूहा, ज़रब तुमूहुन, ज़रब तुमूक, अहिड़े हिसाब सां। बसि इन्हनि शयुनि जो। ऐं ॿियो हिनखे का परेशान थियण जी ॻाल्हि कोन्हे, हीअ बसि असांजे क़ुर में त लिखियल मिलंद आहे, असांखे रुॻो सम्झण जी ॻाल्हि आहे, जॾहिं सिगो अची वेंदो
असांखे कंफ्यूजन न थिए बाबा ही छा आहे, हो त ज़रब तुम हो, वरी हा त सिर्फ़ अकेली लॻंदी आहे, पर ही कुझु लिखण जा क़ाइदा आहिनि, सही आहे। लिखण जा कुझु मुख़्तलिफ़ शयूं आहिनि त पढ़ण में सवलाई थिए, ज़बान खे सहल करण जे लाइ मुख़्तलिफ़ लिखण जा जहिड़ा आहिनि। त बसि इहे ई मुख़्तलिफ़ आहे। हाणे मिसाल रसीद कुझु क़ुरानी मिसालूं था ॾिसी छॾियूं। हिन जो ही छा आहे, जन्न दख़लत न तक, दख़लत दख़लत मां दाख़िल थियण। हाणे ही काउं सीगो आहे, दख़ल दख़ला दख़लू ऐं जन्नत खां माना थींदी, मूंखे जन्नत जी माना ॿुधाइजो, ऐं हिन जी दख़ल जो सीगो बि मूंखे ॿुधाइजो, हिन में फ़ाइल छा आहे। दख़ल दख़ला दख़लू, दख़लत दख़लता, दख़ल दख़लत, ठीकु आहे। ही आहे मुखातिब जो वाहिद मुज़क्कर, मुखातिब जो वाहिद मुज़क्कर जो सीगो आहे, मतलब तू हिकु मुज़क्कर दाख़िल थे माज़ी में, जन्नतक ही त मुरकिब इज़ाफ़ी आहे, मुरकिब मतलब पंहिंजी जन्नत में, तू हिकु मुज़क्किर तू दाख़िल थे पंहिंजी जन्नत में, सूरतुल कहफ़ में इस्तेमाल थियो आहे। अहिड़े हिसाब सां समिअतुम आयातिल्लाहि, समिअ मतलब ॿुधण, समिअ समिअ समिअउ समिअत समिअतुम सुमा समिअतुमा समिअतुन समिअत समिअतुमा समिअतुम, मुखातिब जो मुज़क्किर जो जमा जो सीगो आहे, ठीकु आहे। अंत अंतुमा अंतुम मतलब तव्हां सभिनी, तू पंहिंजी जन्नत में, बिल्कुलु तू पंहिंजी जन्नत में दाख़िल थे। समिअतुम तव्हां सभिनी ॿुधो, समिअतुम जमा जो मुतकल्लिम जो मुज़क्किर जो सीगो आहे, तव्हां सभिनी ॿुधो, छाखे ॿुधो, ऐं जॾहिं बि मुखातिब जो सीगो आहे न, त उन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उन में असीं चऊं न तो ॿुधो, त उन में ऑटोमेटिक फाइल अची वियो उन सीगे में, त उन खे अॻियां कॾहिं बि उहो फाइल ज़ाहिर कोन ईंदो। इहो ख़ैर इहा सख़्त अली ॾिसण ईंदी इंशाअल्लाह, इहो त जॾहिं ॾिसण ई पाण अची ईंदो। समिअतुम तव्हां सभिनी ॿुधो, छाखे ॿुधो, आयातिल्लाहि, हाणे आयात ही अल्लाह जूं निशानियूं, मुरकिब इज़ाफ़ी, ऐं आयात ॾिसो नसब में आयातुन आयातिन आयातिन, इहो न नसब में बि आयातिन, आयातिल्लाहि अल्लाह जी आयतुनि खे तव्हां ॿुधो। ही मशहूर ॿुधायो हिन जो छा मतिलबु आहे। जेको शैतान जेको अल्लाह साईं खे चवंदो आहे, मुखातिब चवंदो आहे, छा चवंदो आहे, ख़लक़तनी मिन नूरिन व ख़लक़तनी, हिन जो मूंखे ॿुधायो त हिन में फेल फाइल छा आहे, हिन जो मतिलबु छा आहे। तमामु मशहूर आयत आहे। शैतान तकब्बुर में जॾहिं अल्लाह साईं खे चवंदा, जॾहिं अल्लाह साईं हज़रत आदम खे ठाहींदो आहे, त शैतान वरी चयो ख़लक़तनी, हाँ हिन में हिन जो थींदो ख़लक़तनी, फेल छा थींदो, ख़लक़ मतलब ठाहिण, पैदा करण, सही आहे। ऐं ख़लक़त, ख़लक़त इहो कहिड़ो सीगो आहे, ख़लक़ ख़लक़ ख़लक़ू, ठीकु आहे। ख़लक़त ख़लक़ता ख़लक़ना, इहे थिया ग़ाइब जा सीगा। वरी ख़लक़त मुखातिब सेकंड पर्सन, तो ठाहियो, तो हिकु मुज़क्किर ठाहियो, सही आहे, सम्झ में अची वियो। नी मतलब फाइल थी वियो तूं, अंत अंत मुखातिब जो वाहिद, बिल्कुलु तव्हां सही ॿुधायो, मुखातिब जो वाहिद। हाणे हिन में पहिरीं ऐं तर्जुमो बाद में था करियूं। ख़लक़ फेल, फाइल छा थींदो, पोशीदा आहे, बिल्कुलु वाहिद वारो सीगो आहे। वाहिद जो मुखातिब वारो सीगो छा थींदो आहे, ऐं मुज़क्किर आहे, मुअन्नस जो थींदो ख़लक़ती, त हीअ ख़लक़त, त हिन जो पोशीदा थींदी अंत, ठीकु आहे। हाणे हिन जो मतिलबु फाइल थी वियो अंत, मतिलबु तो ठाहियो, ठाहियो फेल ख़लक़ फेल अंत फाइल, कंहिंखे ठाहियो, या मफ़ूल, या मतलब मूंखे, या ना ना, असां हींअर ॾिठो न, ही थी वियो मफ़ूल, तो ठाहियो मूंखे, ऐं या जॾहिं बि लॻंदी आहे असां ॾिठो त उहो नून सां लॻंदी आहे, जॾहिं बि कंहिं माज़ी जे फेल सां लॻंदी आहे त उन में नून लॻंदो आहे।
फेल सां लॻंदी, ठीकु आहे। तो मूंखे ठाहियो मिन नारिन, मिन मतिलबु मां, नारिन बाहि मां, बिल्कुलु। तो ठाहियो मूंखे छा मां, बाहि मां। हिन खे रीसी चवंदा आहियूं मुतलिक, ठीकु आहे। ऐं ख़लक़तहू, ख़लक़त साॻियो फेल ठाहे, ख़लक़ त हिन जो पोशीदा छा ज़मीर थींदो, अंत मतिलबु पोशीदा थींदो, तो ठाहियो। इहो साॻियो वाहिद मुज़किर वारो आहे, मुखातिब वारो। हू हीअंर मफ़ूल, तो हुन खे ठाहियो। ऐं तो ठाहियो हुन खे छा मां, मिन। हिन में फेल फाइल मफ़ूल टई थी, मिन मिट्टीअ मां। ऐं तो हुन खे गारे मां ठाहियो, बिल्कुलु बिल्कुलु, तो हुन खे गारे मां ठाहियो। तीन चइबो आहे गारे खे, तो मूंखे ठाहियो बाहि मां, ऐं तो हुन खे ठाहियो मिट्टीअ मां। हिन में तव्हांखे फेल फाइल मफ़ूल सभु अची विया, सम्झ में अची विया माशाअल्लाह सां। त अल्हम्दुलिल्लाह ॾिसूं था त असीं पूरे जुमिले जी बाक़ाइदा असीं एनालाइसिस कयूं त जुमिले में छा छा इस्तेमालु आहे। अहिड़े हिसाब सां लक़द नसरहु बिबदरिन, लक़द यकीनन ताक़ीद जे लाइ, यकीनन नसर मदद, मदद करण, नसर पहिरियों सीगो आहे, हुन मदद कई। कुम, कुम कहिड़ी आहे, हाणे ही कुम आहे, इहो आहे ज़मीर मुतसिल, मतिलबु ही मफ़ूल आहे। जॾहिं बि कंहिं फेल सां गॾु ज़मीर जुड़ियल हूंदी आहे त उहो हमेशह मफ़ूल थींदो आहे, इहा शइ ज़हन में रखी छॾियो। छो त जेका बि जुड़ी का बि ज़मीर ईंदी आहे उहा हमेशह नसब में या जर में हूंदी आहे, ऐं फेल सां जॾहिं जुड़ी ईंदी आहे त उहा लाज़मी तौर ते मफ़ूल ई थींदी। नसर कुम, हुन हिकु मुज़किर मदद कई, कुम काई ज़मीर आहे, का कुमा कुम मुखातिब जी जमा जी मुज़किर जी ज़मीर आहे, ठीकु आहे। यकीनन हुन हिकु मुज़किर मदद कई तव्हांजी। हिन में फेल नसर, फाइल हिन में पोशीदा थींदो हुआ, नसर पहिरियों सीगो आहे हुआ, हुन मदद कई। मफ़ूल थींदो कुम, न न न, हिन में तव्हां ॾिसो अॻियां वरी ॿी शइ बि ॾिठा। हाणे हिन में अॻियां वरी फाइल अचे पियो, त असीं वरी हाणे पोशीदा खे कोन खणंदासीं। अॻियां फाइल अची वियो, असांखे फाइल जी कीअं ख़बर पई, छो त अल्लाह फाइल आहे, हुन ते रफ़ा में आहे, त असांखे हाणे सम्झी आई बाबा हिते फाइल अल्लाह आहे। त मतिलबु नसर मदद कंहिं कई, यकीनन अल्लाह सां ई मदद कई, फाइल अल्लाह आहे कंहिंजी, तव्हांजी बीबिन मतिलबु बदर जे मैदान में। यकीनन अल्लाह से तव्हांजी मदद कई बदर जे मैदान में। फेल, ही फेल आहे, ही फाइल आहे, कुम मफ़ूल आहे, ठीकु आहे। ही त वरी मुतलिक थी वियो, असीं सिर्फ़ु फेल फाइल मफ़ूल सम्झूं। अबीदत तव्हांजा ज़ाया थी विया, मालूम तव्हांजा अमाल, ठीकु आहे। अहिड़े हिसाब सां लक़द रज़ियाहु, रज़िया राज़ी थियो, फेल आहे। केरु राज़ी, फाइल आहे। आइन मोमिननि खां, यकीनन अल्लाह सां ई मोमिननि खां राज़ी थियो। त अल्हम्दुलिल्लाह असां ॾिठो ही फेल माज़ी कीअं इस्तेमालु थिए, हिन जा मुख़्तलिफ़ असां मिसाल ॾिठा, मुख़्तलिफ़ क़ुरानी मिसालूं ॾिठियूं। ऐं अहिड़े हिसाब सां क़ुरान जॾहिं पढ़ंदा त हर आयत में, हर ॿी टी आयत में तव्हां ॾिसो त मुक्त फेल था, जॾहिं फेल ॾिसो तव्हां ॾिसो हुन में फेल फाइल छा आहे, मफ़ूल छा आहे, ज़मीर, अहिड़े हिसाब सां तव्हां ॾिसंदव इंशाअल्लाह क़ुरान तव्हांखे वधीक सम्झ में ईंदो। हाणे बसि क़ुरान खे असांखे चंबड़ी आहे इंशाअल्लाह। फेल माज़ी असां अल्हम्दुलिल्लाह ॾिसी छॾियो। हाणे असीं इंशाअल्लाह अचूं था फेल मुज़ारे ते। असां छा चयो, अरबी में बि हिकिड़ो मुख़्तलिफ़ ज़माननि जे लाइ मुख़्तलिफ़ फेल, हिकिड़ो हूंदो आहे माज़ी, ॿियो वरी हाल ऐं मुस्तक़बिल जे लाइ वरी हिकिड़ो ई इस्तेमालु थींदो आहे, उनखे चइबो आहे मुज़ारे, ठीकु आहे। अरबी में हाल ऐं मुस्तक़बिल जा हिकिड़ो ई सीगो इस्तेमालु थींदो आहे। माज़ी जे लाइ माज़ी वारा सीगा इस्तेमालु थींदा आहिनि, हाल ऐं मुस्तक़बिल जे लाइ वरी जेके सीगा इस्तेमालु थींदा आहिनि उन्हनि खे। हाणे उहो असांखे कीअं ख़बर पवंदी, उहो वरी जुमिले जे कॉन्टेक्स्ट सां ख़बर पवंदी। हिते हाल वारो उहो थिए, हिते वरी मुस्तक़बिल वारो बि थिए, उन खां सवाइ मुख़्तलिफ़ ॿियूं बि शयूं आहिनि जॾहिं उहे उन्हनि सां जुड़ंदियूं, या असां क़द जुड़ियो त असां ताक़ीद पैदा थी वियो। अहिड़े हिसाब सां कुझु अहिड़ा लफ़्ज़ उरूफ़ जेके जुड़ंदा उन्हनि सां गॾु, त असां उहे या त हाल जो खे मख़सूस करे छॾंदा, यानी मुस्तक़बिल खे मख़सूस असीं इंशाअल्लाह ॾिसंदासीं इन्हनि खे कहिड़े हिसाब सां था थियनि। त मुज़ारे में पूरियूं किरदार, हाणे ही बि साॻियो ई जहिड़े हिसाब सां ज़माइर हुयूं, साॻियो एज़ इट इज़ ज़माइर जे ज़माइर जे मुख़्तलिफ़ हिन में सीगा आहिनि। मिसाल तौर यफ़अलु, हाणे हिन जा कहिड़ा कहिड़ा सीगा आहिनि। यफ़अलु, हुन में हो फ़अल, हिन जो छा आहे यफ़अलु,
यफ़अलु मतलब हू हिकु मुज़किर करे थो या कंदो। हा, हिन जा ॿई तर्जुमा थींदा, करे थो या कंदो, हू हिकु मुज़किर। यफ़अलु हू हो फ़अल, हुन हिकु मुज़किर कयो। वरी मुज़ारे जॾहिं थींदो हुन में यफ़अलु, हुन में वरी कुझु मुज़ारे जो अलामतूं आहिनि, या लॻी वेंदो शुरू में, ठीकु आहे। अहिड़े हिसाब सां यफ़अलु पहिरियों सिखो, यफ़अलानी उन्हनि ॿिनि ॿ मुज़किर करे रहिया आहिनि या कंदा। यफ़अल हू सभु मुज़किर, ठीकु आहे, हू सभु मुज़किर करे रहिया आहिनि या कंदा, ठीकु आहे। मोनस जे लाइ अलू, मुज़किर जे लाइ यफ़अलु ऐं मोनस जे लाइ तफ़अलु। वरी ॿिन तफ़अलानी जे लाइ यफ़अलन। वरी तफ़अलु मुख़ातिब जे लाइ, तूं हिकु मुज़किर करे थो या कंदे। तफ़अलानी तव्हां ॿ मुज़किर करियो था या कंदव। तफ़अलून तव्हां सभु मुज़किर करियो था या कंदव। तफ़अलीन तव्हां सभु तूं हिकु मोनस करी थी या कंदीअ। तफ़अलानी तव्हां ॿ मोनस कंदव या करियो था या कंदव। फ़अलन तव्हां सभु मोनस करियो था या कंदव। अफ़अलु आऊं करियां थो या कंदुसि, हाणे मुज़किर मोनस ॿिन्ही जे लाइ। नफ़अलु असीं ॿ करियूं था या कंदासीं। नफ़अलु सभु करियूं था या कंदासीं। हीअ सिर्फ़ु जुमिले में वधीक ॾिसण जी सम्झ में अचे। हाणे मुख़्तलिफ़ सीगा आहिनि ज़माइर जे मुताबिक़, गाइब जे लाइ अलॻि आहिनि, हाज़िर जे लाइ अलॻि आहिनि, मुतकल्लिम जे लाइ अलॻि आहिनि, मुज़किर मोनस जे लाइ अलॻि, वाहिद तस्निया जमा जे लाइ, ठीकु आहे। हाणे मिसाल तौरु असीं अहिड़े हिसाब सां हिनखे तव्हां परेशान थियल कोन्हे, हिनखे असांखे ज़हन में रखिणो आहे। मिसाल थोरो ज़माइर जे हिसाब सां अहिड़े असीं ॾिसंदासीं, क़ुर खे ॾिसंदा वेंदासीं, मुख़्तलिफ़ ख़ुदि ब ख़ुदि ई जुमिला जॾहिं सीगा ईंदा असांजे ज़हन में ऑटोमेटिक रिलेट कंदा। असांखे सिर्फ़ु थोरो पढ़ी छॾिणो आहे, थोरो ज़हन में रखिणो आहे। यफ़अलु यफ़अलून, तफ़अलु तफ़अलानी यफ़अलन, तफ़अलु तफ़अलानी तफ़अलून, तफ़अलीन तफ़अलानी तफ़अलन, अफ़अलु नफ़अलु अफ़अलु। हाणे इलाही त सीगा हिकु जहिड़ा आहिनि। मिसाल ही बि साॻियो आहे मोनस जे लाइ। अहिड़े हिसाब सां तफ़अलु ही बि तफ़अलु आहे। ही ॿई सीगा आहिनि। हा, इहो बि असांखे कॉन्टेक्स्ट सां ख़बर पवंदी त हिते गाइब वारो इस्तेमालु थियो आहे या मुख़ातिब वारो इस्तेमालु थियो आहे। अहिड़े हिसाब सां ही टई असांखे जुमिले जो कॉन्टेक्स्ट ॿुधाईंदो कहिड़ो किथे कहिड़ो इस्तेमालु थियो। हिते यफ़अलन आहे, हिते फ़अलन आहे, ठीकु आहे। मुख़्तलिफ़ अहिड़ा आहिनि। हाणे असां जॾहिं ॾिसंदासीं ऐं हू यादि करण बि मुश्किल कोन्हनि। अहिड़े हिसाब सां जीअं असां वरी माज़ी में ॾिठो त हिकिड़ा हूंदा आहिनि फ़अल, हिकिड़ा फ़अल आइन कलमे ते ज़बर हुई, ॿिया वरी आइन कलमे ते ज़बर ज़ेर पेश सां मुख़्तलिफ़ सीगा बि आया। अहिड़े हिसाब सां मुज़ारे में बि ईअं ई आहे, ठीकु आहे। मुज़ारे में बि यफ़अलु, अहिड़े हिसाब सां यफ़इलु, यफ़उलु, टई सीगा अचनि था, ठीकु आहे। यफ़अल आइन कलमे यफ़इलु यफ़उलु। हाणे टिनी जूं मुख़्तलिफ़ यफ़अलु जी असां किरदार ॾिठी, यफ़इलु जी साॻी किरदार थींदी, यफ़इलु यफ़इलानी यफ़इलून, तफ़इलु तफ़इलानी यफ़इलन, तफ़इलु तफ़इलानी तफ़इलून, तफ़इलीन तफ़इलानी तफ़इलन, अफ़इलु नफ़इलु नफ़इलु। अहिड़े हिसाब सां यफ़उलु जी छा थींदी, यफ़उलु यफ़उलानी यफ़उल, तफ़उलु तफ़उलानी यफ़उलन, तफ़उलु तफ़उलानी तफ़उलून, तफ़उलीन तफ़उलानी तफ़उलन, अफ़उलु नफ़उलु नफ़उलु, ठीकु आहे। रगो आइन कलमे ते ज़बर ज़ेरी पेश दी बि। हाणे मिसाल तौरु असीं ॾिसूं था मुख़्तलिफ़ फ़इलन, असीं थोरो उनखे ॾिसी था छॾियूं, ठीकु आहे। यबअस यफ़अलु, ठीकु आहे। हाणे हिन जो छा थींदो, हिन जी गिरदान यफ़अलु यब छा आहे, यबअसु। हाणे हिन जी मूंखे गिरदान ॿुधाईंदा वञो। भले तव्हां मूंखे हुन मां ई ॾिसी, तव्हां जेकॾहिं नोट्स वग़ैरह हुजनि या छा, या आऊं ई तव्हां ॿुधाईंदो वञा। यफ़अलु, यफ़अलु ते छा थींदो, यबअसु, बाअस यबअसु, बिल्कुलु
ऐं यफ़अलानी जे वज़न ते छा थींदो? बिल्कुलु, यबअसानी। यफ़अलून जे वज़न ते छा थींदो? यबअसून, बिल्कुलु, यबअसून। अहिड़े हिसाब सां वरी मुअनस जे लाइ तबअसु, तबअसानी, अहिड़े हिसाब सां तबअसु, तबअसानी, यबअसन, बिल्कुलु, हा, बिल्कुलु, यबअसन। हाणे मुख़्तलिफ़ अहिड़े हिसाब सां तबअसु, तबअसानी। हाणे हिते वरी ही थिया मुख़ातिब जा छा हुआ? तफ़अलु, तबअसु, ग़ाइब जा, बिल्कुलु। ग़ाइब जा असां ॾिठा, इहे सभु ग़ाइब जा हुआ, बिल्कुलु, बिल्कुलु, माज़रत, इहे सभु ग़ाइब जा हुआ। वरी मुख़ातिब जा तफ़अलु, तफ़अलानी। हाणे हिननि में असांखे यादि लॻो ॾिसो हे आहिनि त साॻिया आहिनि ऐं ही शुरू जा या वारा आहिनि, वरी या वारा यफ़अलु, यफ़अलानी, यफ़अलून। अहिड़े हिसाब सां ही जेको आहे ही बि यफ़अलन, ग़ाइब में बि यफ़अलन वारो आहे, या वारो आहे। सिर्फ़ु हिते जेको आहे मुख़ातिब जो जेको मुअन्नस जो जमा में तफ़अलन आहे। त इहो यादि रखण में बि इंशाअल्लाह असांखे मुश्किलात कोन थींदी। इहे आसान ई आहिनि। मतिलबु यादि रखंदा बसि असांखे ज़हन में विहारण जे लाइ अहिड़े हिसाब सां। ऐं असां हाज़िर में छा पियो ॾिठो? तफ़अलु, बिल्कुलु तव्हां सही ॿुधायो। तबअसु, तबअसानी, वरी जमा जे लाइ छा ईंदो? तबअसून। ठीकु आहे, तबअसु तव्हां चयो, तबअसानी, ऐं जमा जो छा थींदो? बिल्कुलु, तबअसून, बिल्कुलु सही, सही, जमा जो तव्हां जमा जो ई सीगो ॿुधायो, सही, सही, बिल्कुलु, तबअसून। ठीकु आहे। वरी तबअसीन, माशाअल्लाह, माशाअल्लाह, बिल्कुलु तव्हां सही ॿुधायो। मुख़ातिब जो मुअन्नस जो वाहिद जो तबअसीन, तबअसानी, ही त साॻिया ई टई साॻिया ॿ हलनि, ही साॻिया तबअसानी, तबअसानी, तबअसन, बिल्कुलु, माशाअल्लाह। ऐं हाणे वरी मुतकल्लिम जा अफ़अलु, नफ़अलु। हाणे इहे हुआ फ़ेल जा हुन जा, त छा थींदो? अबअसु, नबअसु, माशाअल्लाह, बिल्कुलु। अब ठीकु, माशाअल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। असां ही बि ॾिठो त बाअस मतिलबु मोकिलणु। त हिन जो मतिलबु छा ईंदो? हुन हिकु मुज़किर मोकिलियो, हुन हिकु मुज़किर ॾिठो। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र आहे, असां मुज़ारे जी पूरी गिरदान ॾिसी छॾी। अल्हम्दुलिल्लाह। अहिड़े हिसाब सां मुख़्तलिफ़ ॿिया बि जेके फ़ेल आहिनि उहे बि अहिड़ा ई आहिनि। हाणे ही हुआ बाअस, ही आइन कलमे ते ज़बर हुई। अहिड़े हिसाब सां यफ़रहु, यफ़रहु जी बि अहिड़ी थींदी। पहिरियों थींदो यफ़रहु, यफ़रहानी, यफ़रहून। ठीकु आहे। तफ़रहु, तफ़रहानी, यफ़रहन। वरी तफ़रहु, तफ़रहानी, तफ़रहून।
ठीक, वरी तफ़रहीना तफ़रहीना तफ़नी तफ़रहू फ़रहू रहू फ़रह रफ़ रहो मतलब ख़ुशि थियणु, हू हिकु मुज़किर ख़ुशि थिए थो या ख़ुशि थींदो। अफ़रहू आउं ख़ुशि थींदुसि, अफ़रहू या ख़ुशि थींदासीं। अहिड़े हिसाब सां ज़ेर जेकॾहिं यफ़अलु हो यफ़इलु हुजे यहसिबु त उन जी साॻी गिरदान थींदी। ऐं यदख़ुलु इहो उन जी वरी यफ़उलु वारी गिरदान थींदी। ठीकु आहे। हाणे अल्हम्दुलिल्लाह असां ॾिठो त कहिड़े हिसाब सां फ़ेल मुज़ारे जा मुख़्तलिफ़ गिरदानूं आहिनि। इहे बि साॻियो एज़ इट इज़ जीअं माज़ी में असां ॾिठो फ़ेल साॻियो उहो ई। इंशाअल्लाह असीं वधीक सुभाणे वरी असां हिन जा जुमिला बि ॾिसंदासीं, क़ुरानी मिसालूं बि ॾिसंदासीं ऐं वधीक ऐं साॻियो ई फ़ेल फ़ाइल मफ़ूल साॻियूं ई ॻाल्हियूं आहिनि। बसि असांखे रुॻो इहो ज़हन में रखिणो त हिन जा जेके बि मुख़्तलिफ़ सीगा अचनि था उहे अहिड़े हिसाब सां अचनि था। मिसाल तौरु हसीब यहसिबु त उन में असीं छा कंदासीं, यहसिबु यहसिबानी यहसिबून। ठीकु आहे। अहिड़े हिसाब सां दख़ल यदख़ुलु हो हुते, इहो यको अहसिबु नहसिबु। ठीकु आहे, यको उहा ई हलंदी गिरदान। यदख़ुलु ख़ा ते पेश हुई त इन जो थींदो यदख़ुलु यदख़ुलानी यदख़ुलून। अल्हम्दुलिल्लाह असां मुख़्तलिफ़ सीगा ॾिसी छॾिया। इंशाअल्लाह सुभाणे वरी असीं इंशाअल्लाह हिन जो कुझु क़ुरानी मिसालूं बि कंदासीं ऐं अॻिते वरी असीं इंशाअल्लाह हिन जा पेर्स बि ॾिसंदासीं। हिन जेके कुझु अबवाब थींदा आहिनि जेके माज़ी मुज़ारे ॿई मिलाए करे ठहंदा आहिनि ऐं इंशाअल्लाह मजहूल ऐं आस्ते आस्ते अल्हम्दुलिल्लाह बसि असीं बि सभु मोटा मोटियूं शयूं सभु हाणे आस्ते आस्ते कवर कंदा पिया अचूं। ऐं असां अॼु ॾिसो केॾी बाक़ाइदा हिकिड़ी पूरी आयत हुई, मिसाल ख़लक़तनी मिन नारिन व ख़लक़तहू मिन तुराब। हाणे केॾी मशहूरु, हाणे असां अल्हम्दुलिल्लाह पाण असां इन जो तर्जुमो कयो त आस्ते आस्ते तव्हां पाण क़ुरान पढ़ंदा हूंदव, तव्हां उमीद आहे तव्हां रोज़ानी इहो तर्जुमे सां पढ़ंदा हूंदव, तव्हांखे हाणे फ़र्क़ु नज़र ईंदो हूंदो, तव्हां इलाही शयुनि खे हाणे पाण कैच कंदा हूंदव। त अहिड़े हिसाब सां असांखे बसि क़ुरान खे सम्झणो आहे, मेन मक़सदु आहे असांखे क़ुरान खे सम्झणु। त हाणे आस्ते आस्ते असीं वरी क़ुरान में जेके मिसाल मुख़्तलिफ़ अहिड़ा आहिनि, हाणे असीं इंशाअल्लाह ॾिसंदासीं त कुझु अहिड़ा फ़ेल आहिनि जेके क़ुरान में तमामु घणा इस्तेमालु था थियनि। त असीं वरी कुझु अहिड़नि फ़ेलनि खे इस्तेमालु यादि बि ज़हन में करे छॾींदासीं ऐं इंशाअल्लाह सुभाणे तव्हांखे कुझु अहिड़ी लिस्ट बि कोशिशि कंदुसि ॾेखारे छॾींदुसि। कुझु अहिड़ा फ़ेल आहिनि जेका रिपीट था थियनि क़ुरान में, तमामु घणा रिपीट था थियनि, त असीं उन्हनि खे ज़हन में विया। हाणे दख़ल दख़ल क़ुरान में इलाही चकर अचे थो, ज़रब ज़रब या कुतिब कुतिब अलैकुमुस सियाम कुतिब अलैकुमुल क़िताल। हाणे अहिड़े हिसाब सां मुख़्तलिफ़ फ़ेल आहिनि जेके क़ुरान में इलाही इस्तेमालु थियनि, असीं ॿ टे ज़हन में विहारे छॾींदासीं। आस्ते आस्ते असीं ॾिसंदासीं त क़ुरान असांखे ज़्यादा खां ज़्यादा सम्झ में ईंदो। बास बि क़ुरान में इलाही चकर इस्तेमालु थियो आहे। ज़हब सहर इंशाअल्लाह कोशिशि कंदो तव्हांखे सुभाणे मां कुझु ॾेखारे छॾंदुसि। बाक़ी इंशाअल्लाह अॼु जो क्लास हिते ई था रखूं। बाक़ी अल्लाह साईं आसानी कंदो, अॻिते अल्लाह साईं आसानी करे इंशाअल्लाह हिन कोर्स में अल्लाह साईं बरकत विझे, असांजी नियतुनि में आसानी करे। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिका नशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत नस्तगफिरुका व नतूबु इलैक।